मां हिते वेहण न आयो आहियां, तोसां ॻाल्हियूं करण आयो आहियां। ॻाल्हियूं? छा जूं ॻाल्हियूं आलम खान? तो जेका असां सां नई दुश्मनी कई आहे उन बारे में हाकिम खान एतिरो अणॼाण न थी। मुंहिंजा ॿधायल माण्हू तूं छॾाए ऐं पंहिंजो पाण खे चङो मुड़ुस थो सम्झी। यार हू तू वेचारा मज़लूम आहिनि, उन्हनि खे छॾायोसीं, छा थी पियो? जिन खे मूं ॿधायो उन्हनि खे तव्हां छॾायो। या दुश्मनी न आहे, ॿियो छा आहे? पर असां ख़ुदा तरस माण्हू आहियूं, असां ग़रीबनि जी मदद कंदा रहंदासीं। आलम खान एतिरो ज़ुल्म न कर, ख़ुदा जी ज़ात वॾी थिए। जेकर असां मास्तराणी वीचारी जी मदद कई त तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? अरे स्कूल मुंहिंजे ॻोठ जो ऐं मास्तरनि जी मदद तव्हां कंदा था वरितो। अरे तव्हांजे मथे में कहिड़ो सूर आहे? आलम खान इल्मु सभिनि जो हक़ आहे, ग़रीबनि जो हक़ न कस। हाकिम खान तोखे मूंसां दुश्मनी ॾाढी महांगी पवंदी, सम्झे? दुश्मनी त दुश्मनी सही, असांखे तुंहिंजी ख़बर आहे।